टंडो मस्ती बरसांपुर दौरान मज़ामत हथियारबंद नौजवान के क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बहिराण टीवी जो रिपोर्टर नादिर उॼण। जी नादिर, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो वञा त टंडो मस्ती भरिसां फुर्म जेको आहे दौरान मज़ामत ते नौजवान जेको आहे क़त्ल थी वियो आहे। वारसनि पारां जेको आहे क़त्ल थी वियो नौजवान जो लाश पुराणे नेशनल हाईवे ते रखी करे धरणो हयो वियो आहे। रोड ब्लॉक थियण सां रोड जे ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं जेके आहिनि उन्हनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं आहिनि। टंडो मस्ती भरिसां आहे कुंभ थाणे जे लाइ मिस्त्री शाह स्टाफ वटि जेको आहे फुर दौरान करण ते हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान आहे गुलाम मुस्तफ़ा भुगती जेके गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे ऐं जेके जवाबदार आहिनि उहे आसानी सां फरार थी विया आहिनि। वारसनि मूजिबि नौजवान गुलाम मुस्तफ़ा जेको भुगती आहे उहो पंहिंजे ॻोठ खां मोटरसाइकिल ते तेल भराइण लाइ वियो हो। उन दौरान हथियारबंदनि खां मोटरसाइकिल फुरण जी कोशिशि कई ऐं जॾहिं त नौजवान पारां मज़ामत करण ते फौरन पारां जेके नौजवान खे सिधियूं गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ जेको आहे मक़तूल जे वारसनि ऐं भुगती बिरादरी जे सवे माण्हुनि पारां पुराणे नेशनल हाईवे ते मिस्त्री शाह स्टाफ ते जेको आहे मक़तूल नौजवान जो लाश रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिंसां ॿिन्ही पासनि खां जेका ट्रैफिक मुअतल थी वई आहे। सवे जेके गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं आहिनि उहे लॻी वियूं आहिनि। ॿिए पासे कुंभ थाणे जे हद अंदरि वधंदड़ बदअमनी ते इलाइक़े में ख़ौफ़वारी सूरत छायल आहे। होॾां वारसनि जो इहो मौक़ुफ़ आहे त जेसीं ताईं जेके आहिनि नौजवान जा कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थींदा, धरणो जारी रहंदो। जी नादिर, महिरबानी।